नाज़रीन, हिक ॿी अहम ख़बर है तो सदर वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर पारां बलोचिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस ते हमले की मज़म्मत कई वही है। सिक्योरिटी फोर्सेस ते हमलो करण बुज़दिलाणी कार्रवाई है। सदर डॉक्टर आरिफ अलवी चयो, सदर पारां चयो वियो त मुल्क में दहशतगर्दी की लानत के जल्द खत्म कंदासीं। सदर आरिफ अलवी वधिक चयो त हमले में कीमती इंसानी जानियूं ज़ाया थियण ते अफ़सोस थियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त दहशतगर्दन के नापाक इरादनि में कामयाब थियण न ॾींदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त दहशतगर्दन ऐं सहूलियतकारनि खे इंसाफ़ जे कटड़े में आंदो वेंदो। वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर पारां बलोचिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस ते हमले की मज़म्मत कई वही है। सदर आरिफ अलवी चयो त सिक्योरिटी फोर्सेस ते हमलो करण बुज़दिलाणी कार्रवाई है। मुल्क में दहशतगर्दी की लानत के जल्द खत्म कंदासीं, सदर पारां चयो वियो आहे।